पैगाम सिंध न्यूज़ में भली कार ख़बर शामिल कंदासीं लालू रैंक का। लालू रैंक शहर में तुनिया बिरादरी पारां इरशाद ज़ाहिद आमिर ऐं फारूक अहमद तुनियो जी अॻुवाणी में केस में घुर्बल जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ लालू रैंक पुलिस ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन हथनि में प्ले कार्ड खणी बस स्टॉप खां अवामी प्रेस क्लब ताईं मुज़ाहिरो करे लालू रैंक पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते उन्हनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त लालू रैंक पुलिस जहिड़े में मुलवस ख़ासि क़िले बिरादरी जे माण्हुनि खे मथनि केस दाख़िल थियण बावजूद भी गिरफ़्तार नाहे कयो। लालू रैंक पुलिस हिक जवाबदार खे भी गिरफ़्तार नाहे कयो। रिश्वत वठी आज़ाद कयो आहे जेको ज़्यादती आहे। हुननि एसएसपी कंबर शहजाद कोर्ट खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते केस में घुर्बल जवाबदार गिरफ़्तार कया वञनि, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। हुननि चिताब ॾींदे चयो आहे त पुलिस जवाबदार गिरफ़्तार न कया त सुभाणे वार लारकाणा रोड ब्लॉक करे धरणो पिणु हयो वेंदो।